मुंहिंजा सिंधी भाउरो भेनरूं बुज़ुर्ग त मूंखां वधीक को लॻे कोन थो हिते, नौजवानो ऐं नीगरियूं, आशा, कमलेश, हे मुंहिंजो मंगनानी साहबु, सॼी उमिरि मूं तक़रीरूं कयूं आहिनि कोर्ट में, पर हीअ तक़रीर जेका आहे सा मूंखे ॾाढी ॾुखी पई लॻे। हिकिड़ो त मुंहिंजे लाइ राति जो 12:30 लॻा आहिनि, तव्हांजे लाइ शायदि सवेल आहे। ऐं मां हिते जॾहिं पहुतो आहियां, सची ॻाल्हि त इहा आहे त मुंहिंजो बदन हिते आहे, पर मुंहिंजो रूह मां मुंबई में छॾे आयो आहियां, मारवाड़ा मां उते छॾे आयो आहियां, छो जो मारवाड़नि जी हालति ख़राबु आहे। जेकी थियो आहे सो तव्हांखे ख़बर आहे। ऐं मूंखे ॾाढो शौक़ु हो त मां दुबई थो वञा, 2-4 ॾींहं लस्तूं वठंदुसि उते, आख़िर मूंखे सभु कुझु कैंसिल करिणो पियो। ऐं मूं आशा खे चयो त मूंखे छॾ, मूंखे आज़ादु कर इन प्रॉमिस खां। आख़िर मूंखे न छॾियईं, चयोमांसि चङो मां हिकिड़ो ॾींहुं अचां थो। आयुसि इन करे जो मां बि आशा जे मोहबत में तमामु हिकिड़ो ग़ुलाम थी पियो आहियां। मां संदसि कला ऐं शकिल जी ॻाल्हि कोन थो करियां, ॻाल्हि करियां थो संदसि जेका निष्ठा आहे सिंधी समाज जी शेवा करणु ऐं सिंधी सभ्यता उनखे क़ाइमु रखणु ऐं सिंधियत खे क़ाइमु रखणु, उन जी जेका हिन जी कमिटमेंट आहे, जा करे रही आहे हेतिरनि सालनि खां वठी, तंहिंजी मां एतिरी इज़त करियां थो। तंहिंजे करे जॾहिं आशा आख़िर हुकुम कयो त तोखे ज़रूरु अचिणो आहे, त मां हिते पहुतो आहियां। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि चइबी त मां सिंधियुनि जा घणेई फंक्शन ॾिठा आहिनि, पर अहिड़ो शानदार फंक्शन मूं कॾहिं कोन ॾिठो आहे। ऐं अहिड़ी सिंधियुनि जी निज़ाकत ऐं सिंधियुनि जी सूंहं जो दीदार बि कॾहिं कोन थियो आहे। तंहिंजे करे जीअं उहो असांजे पाकिस्तान जे नीगर चयो त मां बि ॾिसण सां तव्हांजो आशिक़ु थी पियो आहियां ऐं उमेदु थो करियां त मूंखे तई वरी घुराईंदा हिते, जॾहिं पाण में वेही ख़ुशीअ जे मौक़े ते ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं कंदासीं। पर दोस्तो, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त असांखे कीअं बि करे सिंधियत खे क़ाइमु रखिणो आहे। सिंधियत न फ़क़ति सिंधियुनि लाइ ठीकु आहे, सिंधियुनि जो वरसो आहे, पर सॼे हिंदुस्तान जे लाइ हिकिड़ी मुफ़ीद ॻाल्हि आहे। असीं सिंधी आहियूं जिन खे माउ जे थणनि मां मज़हबी बेतरफ़दारी, जंहिंखे हिंदुस्तान जा पॉलिटिशियन सेक्युलरिज़म चवनि था, उहा असां प्राप्त कई आहे। ॿियनि खे सेक्युलरिज़म सिखिणो आहे, असांखे सेक्युलरिज़म असांजे खून में आहे। असीं जंहिं ॾींहुं ॼमूं था उन ॾींहुं असीं सेक्युलर आहियूं, जो हिंदुस्तान जे संविधान जी हिकिड़ी इसेंस आहे। मुंहिंजी शिकायत आहे हिंदुस्तान जे पॉलिटिशियन जे ख़िलाफ़ु त सेक्युलरिज़म जे बारे में हमेशह पंहिंजो दे कीप बीटिंग देयर ब्रेस्ट ऑल द टाइम, पर सेक्युलरिज़म जी जेका एस आहे सा उन्हनि खे सम्झ कान्हे। सेक्युलरिज़म छा आहे? मां त ॾिसां थो त तव्हीं सभु हिते नंढड़ा आहियो, शायदि तव्हांखे सिंध जी यादगिरी बि कान्हे, सिंध शायदि तव्हां कंहिं ॾिठी बि न आहे। मां सिंध उन में रहियो आहियां जॾहिं मां नंढो हुउसि
त मूंखे नवां कपिड़ा ईद जे ॾींहुं मिलंदा हुआ ऐं मुस्लमान ॿारनि खे नवां कपिड़ा ईद जे ॾींहुं न पर ॾियारी जे ॾींहुं मिलंदा हुआ। सेक्युलरिज़म जेको हिंदुस्तान जे संविधान जो मूल मंत्र आहे, उहे हिंदुस्तान जे आवाम, हिंदुस्तान जे जनता खे सिंधियुनि खां सिखणु खपे। पर ॻाल्हि आहे त असांजे सिंधियुनि जा जेके लीडर थिया आहिनि, तिन सिंधियुनि जे हक़नि, सिंधियुनि जी बहबूदी ऐं सिंधियुनि जे सिंधियत जी ॻणती कॾहिं बि कान कई आहे। पंहिंजे लीडरशिप में गलतान रहिया आहिनि ऐं सिंधियुनि खे भुलाए छॾियो अथनि। मूंखे ख़ुशी इहा आहे जो कुझु आशा, कुझु ॿिया असांजा हिंदुस्तान में जेके असांजा साथी आहिनि, जेके सिंधियत खे क़ाइमु रखण जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं हेतिरी महिनत करे रहिया आहिनि, से अञा ताईं बि ज़िंदह आहिनि ऐं पाण खे पतोड़े रहिया आहिनि। मां उन्हनि सभिनी जी इज़त करियां थो, सभिनी खे वधाई ॾियां थो ऐं जॾहिं जॾहिं मां सिंधियुनि सां मुलाक़ात कंदो आहियां त सिंधियुनि खे चवंदो आहियां त भई हिकिड़ियूं 4 चचा आहिनि जिन खां ताईं परे रहो। हर एक सम्मेलन में मूं इहा ॻाल्हि कई आहे। 4 चचा आहिनि त चुगली, चढ़त, चेड़ाइणु, चापलूसी, इहे ॻाल्हियूं छॾियो, ॿधी करियो। आशा खे जेकॾहिं ॿिया अहिड़ा 10 इंसान मिलनि जिन खे उहे ई गुण हुजनि जेके आशा में आहिनि, त मां सम्झां थो त सिंधी समाज खे केरु बि हथु लॻाए कोन थो सघे। सिंधियत जी ॻाल्हि कहिड़ी आहे त जॾहिं अलेक्जेंडर हिंदुस्तान में आयो हो, तॾहिं पहिरियां ई सिंधू नदीअ जे कप ते असांजा अबा ॾाॾा जेके हुआ, अवर एंसेस्टर्स, उहे हुन सां मिलिया। अलेक्जेंडर हुन सां पंहिंजो फिलोसॉफिकल डिस्कशन कयईं, छो जो पाण खे सम्झंदो त मां एरिस्टोटल जो शागिर्दु आहियां, फिलोसफर सम्झंदो पाण खे, तंहिंजे करे सम्झाईं त हिननि सां मां ॻाल्हियूं ॿोलियूं करियां फिलोसफीअ जे बारे में। पर उहो ॾिठईं त हीअ त मूंखां घणा ऊच आहिनि ऐं पोइ हुननि खे चयईं त तईं हलो मूंसां ग्रीस, मां तव्हांखे वठी थो हलां, तईं मुंहिंजी हली महिलात में रहो। खिली खिली चयऊं त चरियो आहीं तूं, असीं हिते ख़ुशि वेठा आहियूं, असीं तुंहिंजे महिलात में हली छा कंदासीं ऐं तूं हिते छो आयो आहीं? हुन चयो त मां त आयो आहियां ऑन अ मिशन ऑफ वर्ल्ड कॉन्क्वेस्ट, मूंखे सॼी दुनिया फ़तेह करणी आहे। खिली 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 एतिरो खिलिया जो अलेक्जेंडर पियो चए त या ही चरिया आहिनि या मां चरियो आहियां। आख़िर चवनि था त असांजे अबनि ॾाॾनि अलेक्जेंडर खे सम्झायो त तूं बेवकूफ़ आहीं, दुनिया कॾहिं बि तूं फ़तेह कोन करे सघंदे, तोखे 2 गज़ ज़मीन जा बि नसीब थियनि त उहा बि वॾी ॻाल्हि आहे ऐं तूं महिरबानी करे मोटी वञ। पोइ वीचारो मोटी वियो, पर तारीख़ जेके लिखनि था सॼी दुनिया जी, उन्हनि हिकिड़ो ग़लति सबक़ु उन में लिखियो त अलेक्जेंडर मोटी इन करे वियो जो सम्झई त मां धरतीअ जे पिछाड़ीअ ते अची पहुतो आहियां ऐं इन खां पोइ धरती ई कान्हे। हाणे अहिड़ो को चरियाई जी ॻाल्हि आहे, हेॾो मुफ़ासिलो करे आयो हो, पोइ ॾिठईं पे त साम्हूं महिलनि जा महिल धरती अञा आहे, बाक़ी धरती पूरी थी आहे हिते, मां तंहिंजे करे थो वञा। इहो ग़लति ॻाल्हि आहे। ही वेंट अवे बिकॉज़ अवर सिंधीज़ convinced him that he is a fool and the world conquest is a bad dream. So, हिकिड़ो बि सिंधी उन सां गॾु कोन वियो जेतोणीक सभिनी खे ॾाढियूं लालचियूं ॾिनई त तई असां सां हलो। आख़िर हिकिड़ो सिंधी उन सां वियो, ॾाढी तकलीफ़ खां पोइ, ॾाढी परसुएशन खां पोइ। उनजो नालो हो कालीनास। वियो हुन सां कालीनास, चई हल मां तोसां हलंदुसि मैसीडॉन में। पोइ जॾहिं ईरान में पहुता त कालीनास खे थोरी बुखार अची थियो।
बुखार थियो त अलेक्जेंडर वटि वियो, चई त छो भई छा करिणो आहे तोखे? चई साईं ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो जेको धर्म आहे मज़हब आहे सो चए थो त जेकॾहिं मुंहिंजो हीउ शरीर ठीकु न आहे त मूंखे रहण जो कोई इख़्तियार ई न आहे, शरीर जो हक़ ई न आहे। तो चई छा कंदे? चई तूं ॾिस त मां छा थो करियां। सो उहो पंहिंजी उहो जेका मरण जी टटी थींदी आहे उहा ठाहे, ही quietly went into the funeral pyre, and the historians record that without batting an eyelid, he burnt himself to the amazement of the Greek army. इहा आहे असांजी सभ्यता, इहे आहिनि असांजा ऋषि मुनि जिन अलेक्जेंडर जहिड़े माण्हूअ खे पागल करे छॾियो ऐं कम ते कम सचे रस्ते ते आंदाऊं। पर कालीदास जॾहिं मरी वियो त अलेक्जेंडर खे चयईं त तूं ख़्यालु न कजांइ, असीं नेक्स्ट सिटी जेको आहे जिते तूं वेंदे उते वरी गॾिबासीं पाण में। Alexander never reached Macedon. He died in the next city of Baghdad, and there, according to the historians, the spirit of Sindhi Kalinas met him. So, इहा आहे असांजी तारीख़, इहा सभ्यता असांखे बचाइणी आहे कीअं बि करे, पर उन बचाइण लाइ छा करिणो आहे? Nothing in this world is worth living for unless it is also worth dying for. तंहिंजे करे अगरि सिंधियत ऐं सिंधी सभ्यता खे क़ाइमु रखिणो आहे त उन जे लाइ कुझु न कुझु क़ुर्बानी ज़रूरु करणी पवंदी। हाणे क़ुर्बानी हर को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ मूजिबि कंदो। शाहूकार जेके वेठे आहिनि तिन खे पंहिंजे पॉकेट में हथु विझी उहा क़ुर्बानी करणी पवंदी। जेके कलाकार आहिनि से पंहिंजी कला जो दान ॾींदा, ऐं जंहिं बि माण्हू खां जंहिं क़िस्म जो बि दान ऐं कॉन्ट्रीब्यूशन थी सघे इन सिंधियत जे कॉज़ में, सिंधियत जे मूवमेंट में असांखे उन जो उपयोग करणो ज़रूरी आहे। ऐं हर हिकु जलसे अहिड़े ते तई जेकॾहिं इहा प्रतिज्ञा करियो त कीअं बि असांखे सिंधियत रखंदासीं, पोइ अलाए छा थींदो 50-60 वरनि खां पोइ, 100 वरनि खां पोइ, पर जेसिताईं असीं जीअर आहियूं या हीअ नौजवान निंगरियूं जीअरियूं आहिनि तेसि ताईं सिंधियत क़ाइमु रहे त इहा वॾी ॻाल्हि थींदी। इहा असांजी हिंदुस्तान, सारे हिंदुस्तान ते ऐं सारे दुनिया ते असांजी महिरबानी थींदी। ऐं आशा तूं इहो कमु कंदी रहो। एंड गॉड ब्लेस यू, and I think you will go very far. Please keep it up. Thank you.